अच्छा साईं घरवारी खां ग़लती थिए तो उनखे मारणु जाइज़ आहे? को माण्हू चए थो माना घरवारी खां का ग़लती वग़ैरह थी वञे, उनजो ॾिसो सूरह निसा जे अंदरि अल्लाह तबारक व तआला आयत नंबर 34 में उनजो सॼो मुकम्मल तरीक़ो, 3 तरीक़ा अल्लाह साईं बयानु फ़रमाइनि। वल्लाती तख़ाफ़ून नुशूज़हुन्न फ़ाइज़ूहुन्न वहजुरूहुन्न फ़िल मज़ाजिअ वज़रिबूहुन्न। पहिरियों तरीक़ो, ॿियों टियों सही सम्झो। जेका औरत पंहिंजे मुड़ुस जी नाफ़रमानी करे, सभ खां पहिरीं शरीयत फ़रमाए थी फ़ाइज़ूहुन्न, उनखे वाइज़ो कयो, नसीहत कयो, विहारे सम्झायो। जेका औरत मुड़ुस जी शादी करे बाबा नाफ़रमानी, उनखे चङी तरह तौर तरीक़े सां सम्झायो, पहिरियों तरीक़ो। हाणे इन तरीक़े ते अञा सम्झो था औरत नाफ़रमानी का नथी मुड़े, हाणे ॿियो तरीक़ो शरीयत फ़रमाए थी तव्हां पंहिंजा बिस्तरो मुड़ुस हुनजो उनखां अलॻि करे। बिस्तरे अलॻि करण जो मतिलबु इहो न आहे त ज़ाल हितड़े सुती पई हुजे, हे वरी ॿिए कमरे में वञी करे सुम्हे साॻे कमरे में, पर घरवारी खां बिस्तरो अलॻि करे जीअं हुनखे महसूसु थिए त मुंहिंजो मुड़ुसु मूंखां छा आहे कावड़ियल आहे, मन हुनखे सम्झ अची वञे। हाणे हिन ॿिए तरीक़े ते बि अमल कई त ठीकु आहे। पोइ टियों तरीक़ो आहे मार जो, पर मार बि उहा जंहिंमें उनजे जिस्म ते निशान न अचनि ऐं मुंहं ते चंबे हणण खां त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सख़्ती सां मना फरमाई आहे, रिवायतूं मौजूदु आहे। ऐं असां वटि त एॾो नाहक आहे इन मामले में, माफ़ु कजो, असां घर वारनि खे ख़ुदा जो कसम पंहिंजो बानो ऐं ग़ुलाम सम्झो था पिया। असां लठियूं ऐं बांट कढंदा आहियूं पंहिंजे घर वारनि खे, चियाट हुनजी हूंदियूं आहिनि, कोई ॿुधण वारो न हूंदो आहे। अच्छा वरी छा हूंदो आहे असां वटि, मुड़ुसु जेकॾहिं ज़ाल खे मारे थो, पोइ 4 माण्हू बीठा हूंदा, ज़ाल मुड़ुस जो कमु आहे न, असांजो कहिड़ो कमु आहे? आई ॻाल्हि सम्झ, तुंहिंजी धीअ ॿिए कंहिंजे ज़ाल थी वञे, पोइ उहो जॾहिं मारींदो आहे त हुनखे अखियूं छो ॾेखारींदो आहे? हे तुंहिंजी न्याणी न आहे छा हुनखे मारे थो, तूं चवंदो ज़ाल मुड़ुस जो कमु आहे? हुनखे रोक बाबा, छो थो इहो ज़ुल्म करे पियो? बहरहाल जेकॾहिं ग़लती करे थी त हुनखे शरीयत जे तरीक़े जे मुताबिक़ सम्झायो। बाक़ी तव्हांखे घणी ॻाल्हि सम्झ में न अचे त रस्ता हर कंहिंजा खुलियल आहिनि, एतिरो ज़ुल्म शरीयत ने जी इजाज़त न ॾिनी आहे। अस्सलाम।